नाजरीन, खैरपुर मां सलीम रजा शेख मौजूब सियासी समाजी अगवान मोहतरम तनवीर अहमद वसाण साहिब जन जे सरपंच में संदसी रहायशगाह वसाण हाउस कुंभ में बिन मुख्तलिफ बिरादरिन जंहिंमें मुख्तियार जमाली, बशीर जमाली और जावेद बबर जे धुरिन जी ज़रई ज़मीन जो फैसलो थी गुजरियो, जंहिंमें मुख्तियार जमाली जी धुर तरफा रईस शमशाद खान मेरी और अब्दुल करीम फुलपोटो मशीर और जावेद बबर जी धुर तरफा रईस मोहब्बत खान राजपर और फिदा अहमद लुंड मशीर तौर शिरकत थिया, जंहिंमें बिन्ही धुरिन जा बयान ॿुधण बाद और बिन्ही धुरिन जे मशीरन जे बहस खां पोइ मोहतरम तनवीर अहमद वसाण साहिब पंहिंजी हिकमत अमली सां तय कंदे उहो ॿुधायो त ईद उल फितर खां बाद 10 ॾींहं फतवा जारी कई वेंदी, जंहिंमें बिन्ही धुरिन ऐं संदसि मशीरनि तरफ़ां उहा ॻाल्हि क़बूल कई। उन मौक़े ते तनवीर अहमद वसाण सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो, तहरीर लाइ मुंहिंजा दरवाज़ा 24 कलाक खुलियल आहिनि ऐं अवाम जे मसइलनि जे हल वारी जिदोजहद खे जारी रखियो वेंदो।